उस्ताद फिडो ऐं उस्ताद चिबो। सही ॻाल्हि था कनि त कंहिं शहर में ॿ ॼणा चिबो ऐं फिडो रहंदा हुआ। को कमु कार या पोरियो करण बदिरां ॿई ॼणा रुगो मुफ़्त जूं मानियूं वेठा खाईंदा हुआ। नेठि हिकु ॾींहुं फिडे पंहिंजे दोस्त चिबे खे चयो, उस्ताद चिबा, अॼु त कंहिं अटकल ज़रिए कुझु नाणो कमायूं। सो उहो सोचे हू भर वारे ॻोठ ॾांहुं रवाना थिया। उते पहुची वाट वींदल हिकु ढगे खे झले हुननि लिकाए छॾियो। मालिक जॾहिं ढगो ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो, उस्ताद फिडो उन वटि पहुतो ऐं चयाईं, मुंहिंजो हिकु उस्ताद करामतो ऐं अॻु कथियो ॿुधाइण वारो चिबो साईं हींअर ई हींअर हिन ॻोठ में पहुतो आहे ऐं खूह वारे मुसाफ़िर खाने में टिकियल आहे। छो न हली उनखां तुंहिंजे चोरायल ॾांद जो ॾस पतो पुछिजे। उहो ॿुधी विञायल ढगे जो मालिक उस्ताद चिबे वटि पहुतो, जेको 4 पुराणा ऐं थुल्हा किताब रखी ढारा हणी रहियो हो। सवाली जा कम ॿुधी हिन किताब खोलिया, मकर सां उन्हनि खे उथलाए पुथलाए हण ढारा पऊं 12 ॾे ख़बर ढगो किथे आ। थोरी देर अखियूं ॿूटे ढगे जे मालिक खे चयाईं, साईं ॿियो सभु ख़ैरु आहे? हितां मुसाफ़िर खाने खां ॿाहिरि नक जे साम्हूं हलियो वञ। कोह ॾेढ जे पंध खां पोइ खजी जो वण नज़र ईंदई, जितां पहिरीं खाॿे मुड़जांइ ऐं पोइ साॼे राह वठी विचां वेंदो रहिजांइ। तां जो हिकु पुराणी शाख वटि गिदामड़ी जे वण वटि पहुची उतां पोइ उतर तरफ़ लड़ंदे त साम्हूं हिकु पिपर जे झूने वण हेठां तोखे पंहिंजो ॾांद ॾिसण में ईंदो। जेकॾहिं न हुजे त आऊं कूड़ो कूड़े जो पुटु, नज़राने ख़ातिर मूंखे हिकिड़ो टको बि न ॾिजांइ, पर जे ढगो मिली वञई त उजूरे ख़ातिर मूंखे चांदी जा 10 सिका ॾिजांइ। साईं ढगे जो मालिक ॿुधायल वाट तां थींदो थींदो जॾहिं निशानी वारे हंध ते पहुतो त वाक़ई पिपर जे वण हेठां संदसि कारो ॾांद सुकल काना चॿाड़े रहियो हो। साईं हमरा यकदम अची उस्ताद चिबे जा पेर चुमिया, 10 चांदी जा निकोर सिक्का कढी अॻियां रखिया। उहो नाणो हथ करे 2-4 ॾींहं सुख जी ज़िंदगी गुज़ारण लाइ हाण चिबो ऐं फिडो पंहिंजे वरण जी तयारी में हुआ। ॻोठ जो वॾेरो मथां अची बीठो, किथे आहे नजूमी? मां खांयसि हिते कुझु पुछण आयो आहियां। वॾेरे चयो, ॻोठ जे हर हिक जे वात ते विञायल ढगे जो मिलण जो किस्सो आहे। मुंहिंजी सोपारीन वारी सोनी पेती राति जो चोर चोराए वियो आहे। हाणे झटपट उहा ॻोल्हाए ॾे। उहो ॿुधी चिबे जा कन उभा थी विया, हाण मरी वियासीं। पर यकदम सोचे वराणियाई, साईं मुंहिंजा हिन वक़्तु सभई तारा कतियूं अहिड़े चकर में आहिनि जो तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि ॿुधाए न सघंदा। उन करे राति जा 4 पहर गुज़रण ॾियो। नओं सिज उभरण सां हलिया अचिजो त हिसाब करे ॿुधाईंदासीं त तव्हांजी सोनी संदूक कहिड़े चोर खई आहे। जीअं ई वॾेरे पुठ ॾिनी त चिबो ऐं फिडो हिक ॿिए ॾे सवाली निगाहनि सां ॾिसण लॻा। हाणे छा कजे? चिबे थधो साह खणी चयो, हाण भलो अथई त राति जे पेट में ई हितां भॼी निकिरजे। पर फिडे ख़बरदार कंदे चयो त ईअं भॼण सां सॼे ॻोठ जा माण्हू पुठियां पइजी वेंदा। फिडे सलाह ॾिनी, सुबुह थियण ताईं ॾिसूं छा थो थिए। साईं तुंहिंजी ॻाल्हि करण मुड़िस जो मथो ई वियो। ॿिन्ही जो साह मुठ में अटकियल हुजे। जॾहिं राति जी ऊंदाई घणी घाटी थी, चिबे चयो, अच त हाण निकिरी हलूं, अञा बि वक़्तु आहे। फिडे वराणियो, चङो भला चंड उभरण ताईं घटि में घटि तरस। हाणे छा थियो जो जंहिं वक़्तु ही ॻाल्हियूं करे रहिया हुआ, उन वक़्तु सोपारीन जी संदूक जो चोर जंहिंजो नालो बख़्त हो, राति ऊंदाई में लिकंदो लिकंदो हिननि जे मुसाफ़िर खाने जे ॿाहिरां उहो मालूम करण अची निकितो त
आयल नजूमीन खे तारनि जे ज़रिए चोर जी ख़बर पइजी वई आहे या न। फिडे चिबे खे चयो, उस्ताद फिडा, ही खेल कराए पाण खे फासाए विधई, हाणे हितां ईअं भॼणो पवंदो ॼण पाण चोर हुजूं। फिडे वराणियसि, उस्ताद चिबा, इन में कंहिंजो ॾोह कोन्हे, ॾोह पंहिंजे बख़्त जो आहे, बख़्त जो। चोर जेको रिड़ी अची हुननि जे कमरे जे दर लिकियो, तंहिं रुगो चोर ऐं ॾोह बख़्त जो आहे, अहिड़ा लफ़्ज़ ॿुधी सम्झी वियो त पक नजूमी खे उहा तारनि खां मालूम थी वियो आहे त सोनी संदूक जो चोर बख़्त येनी मां आहियां। तॾहिं त ही मुंहिंजो नालो वठी ॻाल्हि पिया कनि, सो ॾकंदे ॾकंदे दर जी ओट खां ॿाहिरि निकिरी चवण लॻो, नजूमी साहिब, उहो बदनसीब बख़्त मां ई आहियां जंहिं वॾेरे जी चोरी कई आहे। उहा मूं घरां चोरी करे ॻोठ जे पुराणे मुक़ाम में हिकु डबन अंदरि लिकाए रखी आहे, जेकी वणे मूंखे सेखत ॾियो, पर वॾेरे खे मुंहिंजो नालो न ॿुधाइजो। साईं फिडो ऐं चिबो उहो मालूम करे दिलि ई दिलि में ख़ुशि थियण लॻा। मस वञी साह पियो आहे, चोर त घर वेठे ई मिली वियो। पर चोर अॻियां अहिड़ी ख़ुशी जो इज़हार करण बदिरां नमूनो रखियाऊं, ॼण त अॻे ई ख़बर हुई त पेती किथे लिकल आहे। छिड़ब ॾींदे चोर खे चयाऊं, ख़बरदार जो आईंदा चोरी कई अथई, वॾेरे खे चई ॻोठ खां नेकाली ॾियारींदासूं। बख़्त हथ ॿधी माफ़ी वरिती, फिडे ऐं चिबे जा थोरा मञंदो रवानो थी वियो। वाह साईं वाह, पुठियां सिज उभरण ते जॾहिं वॾेरो आयो त चिबे संदसि शइ जो पूरो पूरो ॾस ॾिनो, उहा किथे पई आहे। साईं वॾेरो पार पतन मूजिबि पुराणे क़ब्रस्तान मां डब खोटाए खणी ॾिसे त अमानत सही सलामत पई आहे। ख़ुशि थी यकदम नजूमी उस्ताद चिबे अॻियां चांदी जा पूरा 100 सिक्का अची रखियाई ऐं ॿिए ॾींहुं ॿिन्ही ॼणनि खे पंहिंजे घर नेरनि जी दावत ॾिनी। नेरनि बैदि जीअं ई फिडो ऐं चिबो मोकिलाए रहिया हुआ त बादशाह जो कासद ॾे मथां, हाणे मार वरी ॿी मुसीबत। वॾेरे चयो, कर ख़बरूं। वॾेरा ख़बरूं मिड़ई ख़ैर, अॼु सुबुह जो हीरनि जवाहिरनि सां टुब सतन जहाज़नि जो हिकु काफ़िलो लंगर अंदाज़ अची थियो आहे। जहाज़ जे सौदागरनि वटि हिकु लोही पेती आहे, जंहिं ते हिन बादशाह सां शर्त रखी आहे, 7 ॾींहंनि खां पोइ बादशाह जे राज जो को बि नजूमी जेकॾहिं ॿुधाए वेंदो त उन पेती में छा आहे, त हीरनि जवाहिरनि सां आंदल 7 ई जहाज़ बादशाह जा थींदा। पर जेकॾहिं को बि नजूमी मुक़रर मुदे अंदरि ॿुधाए न सघियो त बादशाह खे तख़्त ऐं ताज सौदागर जे हवाले करणा पवंदा। साईं कासद वधीक ॿुधायो, बादशाह सलामत उहो शर्त मंज़ूर करे वेठो आहे। अफ़सोस जो कोरट जे ख़ासि नजूमीन मां को हिकु बि उन जे लाइक़ु नाहे जो ॿुधाए सघे त उन पेती में छा आहे। उन करे बादशाह सलामत मुल्क जे कुंड कुड़छ में माण्हू मोकिलिया आहिनि त वञी को सुठो नजूमी ॻोल्हे अचो। वॾेरे कासद जी सॼी ॻाल्हि ॿुधी सलाह ॾिनसि, उस्ताद चिबे खे बादशाह ॾांहुं वठी वञ, ही ज़रूरु ॿुधाए वेंदो उन पेती में छा आहे। असल कहाणी त हाणे शुरू थी, मरी वियासीं। सो अहिड़ी तरह साईं कासद उस्ताद फिडे ऐं उस्ताद चिबे खे वठी बादशाह जी ख़िदमत में हाज़िर थियो। उस्ताद चिबे बादशाह खे दिलजाए कराई त हू फ़िकर हरगिज़ न करे, सो अञा त सॼा सारा 7 ॾींहं पिया आहिनि। मुक़ररु वक़्तु अचण ते हू सौदागर खे उन पेती जो ॻुझ मिंटनि में ॿुधाए वेंदो। साईं बादशाह सलामत उहो ॿुधी तमामु घणो ख़ुशि थियो। चिबे ऐं चेली संदसि फिडे खे रहण लाइ हिकु आलीशान घर ॾिनाई ऐं उन सां गॾु केतिरा ई नौकर चाकर ऐं खाधा पीता उन्हनि लाइ हाज़िर कयाई। वाह फ़क़ीर साईं, ॿिन्ही ठगनि जी ईद थी वई ऐं मज़े में ॾींहं राति गुज़रण लॻा।
पेती जे राज़ ॿुधाइण वारे ॾींहं खां हिकु राति अॻु फिॾे चिॿे खे चयो, हेतिरा ॾींहं पाण बि खूब जावा कया, हाणे हितां त भॼण जी का वाह बि नज़र नथी अचे, ऐं न वरी ॻुझ जी ख़बर पइजी सघे जो सुभाणे उहो राज़ ॿुधाए सघूं। बसि हिकु ई कमु करे सघूं था, महल जी दरी जेका समुंड पासे खुले थी, अचो त उन मां टिप ॾेई पाण खे उन मंझि फिटो कयूं, जीअं ई समुंड जी छोलीन में ॿुॾी मरी वञूं। चिॿे चयो, ॿुॾी छो मरूं, पाण खे तरण त अचे थो। फिॾे ॿी रिथ पेश कई, हीअं कंदासीं जो तरंदा वेंदासीं तां जो उन हद ते पहुचूं जो साणा थी ॿुॾी वञूं। पोइ ॿिन्ही खणी समुंड में टिप ॾिनो। तरंदे तरंदे हू 7 जहाज़नि वेझो वञी पहुता। जंहिंजे सौदागर बादशाह सां शर्त रखी हुई, उन जहाज़ जे काफ़िले मां हिकु जहाज़ जे भरिसां लंघिया त संदसि कननि ते कंहिं ॿार जे ॻाल्हाइण जो आवाज़ पियो, जेको पंहिंजे ॾाॾे सां ज़िद करे रहियो हो, ॾाॾा ॾाॾा, तव्हां जहाज़ जे सौदागर जा ख़ासि बोरची आहियो, तव्हांखे ज़रूर उन राज़ जी ख़बर हूंदी त उन पेती में छा आहे। बोरची पंहिंजे पोटे खे छिड़ब ॾींदे चयो, जंहिं ॻाल्हि सां तुंहिंजो वास्तो न आहे उन जी पुछण जो फ़ाइदो कहिड़ो। ॿार जीअं ज़िद कंदा आहिनि, हिन बि ज़िद कयो, न मां ॼाणणु चाहियां थो, मूंखे ॿुधाए ॾाॾा, हरगिज़ न सुम्हंदसि। ॾाॾे चयसि, छो एॾो ज़िदी थियो आहीं? पर छोकिरे पंहिंजे ज़िद तां लहण जी असल न कई। ॾाॾा, मूंखे ॿुधाए, छा बि थी पए मूंखे ॿुधाए। आख़िरकार ॾाॾे खे मञणो पियो। चङो भला ॿुध। ॾाॾे चयो, उन लोहे जी पेती अंदरि पितल जी पेती आहे, पितल जी पेती जे अंदरि चांदी जी पेती आहे, ऐं चांदी जी पेती जे अंदरि सोन जी पेती आहे। उन सोन जी पेती में दुनिया जो क़ीमती अतुर रखियल आहे। बसि हाणे हली सुम्ह। चिॿो ऐं फिॾो, जेकी उहा ॿई गुफ़्तगू ॿुधी रहिया हुआ, तिन हिक ॿिए ॾे निहारे मुरकियो ऐं वापसि किनारे ॾे तरण लॻा। ॿिए ॾींहुं सुबुह जो उहो ॿुधाइण अजायो आहे त उस्ताद चिॿो पंहिंजा कूड़ा सचा किताब उथलाए सभु कुझु सही ॿुधाए वियो त उन पेती में छा आहे। सौदागर खे पंहिंजा समूरा जहाज़ बादशाह खे ॾियणा पिया। बादशाह उन ई वक़्तु चिॿे खे कोरट जो वॾो नजूमी मुक़ररु कयो ऐं कचहरी लाइ पाण सां गॾु महिलात में वठी वियो। उन वक़्तु जॾहिं चिॿो बादशाह सां महिलात में कचहरी करे रहियो हो, पुठियां फिॾे घर खे खणी बाहि ॾिनी। हुन ॼाणी बुझी थोरा पंहिंजा हथ बसाड़िया ऐं सिधो महिलात में पहुतो, जिते चिॿो बादशाह सां ख़बरूं ऐं चारूं करे रहियो हो। फिॾो पंहिंजो पाण चिॿे अॻियां किरी चयो, उस्ताद साईं, छा अर्ज़ु करियां, घर खे बाहि लॻण सबबि तव्हांजे इल्म नजूम जा हड़ई किताब सड़ी राख थी विया। मूं घणो ई उन्हनि खे बचाइण जी कोशिश कई, पर अफ़सोस तव्हांजे क़ीमती किताबनि खे बचाए न सघियसि। साईं चिॿो उहा ख़बर ॿुधी मुंहुं मथो पिटण लॻो, ॻोढ़ा ॻाढ़ण लॻो, हाय हाय, हाणे छा थींदो? हाणे मां तारनि जो इल्म ऐं अॻकथियूं कीअं ॿुधाए सघंदसि? बादशाह उस्ताद चिॿे खे ग़मगीन ॾिसी यकदम आथत ॾिनी ऐं नए उहिदे तौरु रियासत जो वॾो वज़ीर करे रखियो। उन बैदि फिॾे जे सड़ियल हथनि ॾे निहारे चयो, शाबाश हुजे तो जहिड़े वफ़ादार खे, जंहिं मालिक जे किताबनि लाइ बाहि जी सेक जी बि परवाह न कई। मूंखे तो जहिड़नि बहादुरनि माण्हुनि जी ज़रूरत आहे। पोइ फिॾे खे पंहिंजे आर्मी जो कमांडर मुक़ररु करे रखियो। इहो हो चिॿे ऐं फिॾे जो बख़्तु। रब साईं तव्हांजो बि बख़्तु भलो करे। जल्दी कयो, वीडियो खे लाइक करियो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे बि दॿायो, मतां मुंहिंजो बख़्तु बि भलो थी पवे। वसलाम।